साथियों जीअं त असां जहांगीर चन्ना गॾु आहे ऐं असां हुन खां पुछंदासीं त सिंध अंदरि शागिर्द जो कहिड़ो किरदारु थी सघे थो सियासी समाजी पहलुअनि सां। जी सिंधासिल तमामु कराइतो सुवालु आहे ऐं मां सम्झां थो अॼु कल्ह या टियों ॾींहुं 4 मार्च जो जेको शागिर्दनि जो तारीख़ी ॾियारियो हुयो, जंहिंखे पाण तारीख़ी तनाज़ुर में पाण सभिनी ॾिठो सोशल मीडिया ते पाण वटि उन सां तक़रीबूं मुनक़द थियूं ऐं मां सम्झां थो हर शागिर्द हुन खां वाक़िफ़ु हूंदो। सो वजह हुन ते ॻाल्हाइण जे तव्हांजे सुवाल ते था अचूं त शागिर्द जो समाज में कहिड़ो किरदारु थिए थो या कहिड़ो किरदारु अदा करे थो। त मां सम्झां थो त शागिर्द आहे, शागिर्द जो समाज में तमामु अहम किरदारु हूंदो आहे। वजह इहा हूंदी आहे जो समाज में मुख़्तलिफ़ तबिका थियनि था या मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू थियनि था। हिकिड़ा अपर क्लास में हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे पेट पूॼा जे चकर में हूंदा आहिनि ऐं लोअर क्लास जा माण्हू हुन में शामिलु थियनि था जेके पंहिंजे मज़दूरी या पेट पूॼा जे चकर में हूंदा आहिनि। उहे एतिरा मसरूफ़ हूंदा आहिनि पंहिंजे ज़हन खे सिर्फ़ु पंहिंजे पेट जे लाइ मक़सद जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। जीअं विटाई सिटुनि वांगुरु आवण ऐं चावण वारो कमु माना आणिजे ऐं चाणिजे। सो हिकु शागिर्द तबिको ई हूंदो आहे जेको समाज जो अहम रुकुन हूंदो आहे। वजह इहा हूंदी आहे जो उहो हिकिड़ो फ्रेश ज़हन हूंदो आहे जंहिं ते जेको समाज खे पढ़ंदो बि आहे, जेको सियासत पढ़े थो, फ़लसफ़ो पढ़े थो, तारीख़ पढ़े थो, समाजियात पढ़े थो, पंहिंजे समाज जे इर्द गिर्द हिकु गहरी नज़र बि रखे थो। सो मां सम्झां थो शागिर्द ई हूंदो आहे जेको समाज खे तब्दील करण में पंहिंजो अहम रुकुन ऐं अहम किरदारु अदा कंदो आहे। सो असां इहे सम्झूं था त हिकु शागिर्दी आहे जेको समाज खे तब्दील करण में इलाही किरदारु अदा करे थो। पर असां हाणे सिंधी समाज में ॾिसे त असां वटि सिंधी समाज हिकु ग़ुलामी जी शिकल में आहे। सो ॿियो पहलू इहो आहे त असां वटि शागिर्द सियासत में पाबंदी आहे। सो जेके बि तंज़ीम हिते सिंध में या ऑल ओवर पाकिस्तान या दुनिया लेवल ते जेके बि फिल्म्स कमु कनि था या जेके बि ऑर्गनाइज़ेशन्स कमु कनि थियूं उन्हनि जूं पंहिंजूं यूनियन्स आहिनि। मिसाल तौरु अगरि पाण उस्तादनि जूं ॾिसंदासीं त उस्तादनि जी पंहिंजी यूनियन आहे। पाकिस्तान रेलवे ॾिसंदासीं त पाकिस्तान रेलवे जी पंहिंजी यूनियन आहे। यूनिवर्सिटी में प्रोफेसर्स जी वरी पंहिंजी यूनियन आहे। PIA जी पंहिंजी यूनियन आहे। वापडा जी पंहिंजी यूनियन आहे। अहिड़ी तरह पाकिस्तान या सिंध में हर इदारे जी पंहिंजी यूनियन आहे। पर शागिर्दनि जी माज़ी में यूनियन रही आहे। पर आमने वारे दौर में इवन नाम निहाद जेको जमहूरी दौर आहे, असांजो पीपुल्स पार्टी वारो दौर रहियो आहे, उन में शागिर्दनि जी यूनियन ते पाबंदी मड़ी वई ऐं शागिर्द सियासत ते पाबंदी मड़ी वई आहे। त माना शागिर्द जेको आहे पंहिंजी सियासत न करे सघे। असां वटि आम तासुर इहो न वेंदो आहे। इवन उस्ताद ई अंदाज़ जेके ख़ुदि सियासत जो हिसो हूंदा आहिनि, पाण कंहिं सप्लाई या मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जो हिसो हूंदा आहिनि, पर शागिर्दनि खे लेक्चर अची वेंदा आहिनि। बाबा शागिर्दनि सियासत जो हिसो न थींदो। ॿी तरह हू ख़ुदि पंहिंजे हक़नि जे लाइ या पंहिंजी सियासत में डायरेक्टली या इनडायरेक्टली हिसो वठंदा रहंदा आहिनि। सियासत ते शागिर्द सियासत जेका थिए थी उहा ख़ुदि शागिर्दनि जे हक़नि जे लाइ हूंदी आहे। मिसाल तौरु जेके बि ॿाहिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि या आलमी लेवल ते या पाकिस्तान में शागिर्द सियासत ते पाबंदी आहे। ॿाहिरि मुल्क में जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि जिते शागिर्द यूनियन हूंदी आहे, यूनिवर्सिटी में हिकिड़ो इदारो हूंदो आहे। उन में जॾहिं शागिर्द यूनियन ॿाहिरि हूंदी आहे त शागिर्द यूनियन जो हिकिड़ो अॻवान हूंदो आहे, उनजो हिसो हूंदो आहे। उन सेंडिकेट पाण चवंदा आहियूं। सेंडिकेट में शागिर्द अॻवान जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे जेके फ़ैसिला थींदा आहिनि। मिसाल तौरु फीसूं वधायूं थियूं वञनि, प्रोग्राम तय कया था वञनि, डिग्रियूं ॾिनियूं थियूं वञनि या एग्ज़ाम रखिया था वञनि या जेके मुख़्तलिफ़ शागिर्दनि जे हवाले सां यूनिवर्सिटीज़ में जेके प्रोग्राम हूंदा आहिनि उहो सेंडिकेट हुनजी मंज़ूरी ॾींदो आहे। उन में हर हिकु मेंबर जो पंहिंजो किरदारु हूंदो आहे, अहमियत हूंदी आहे। जेसि ताईं सेंडिकेट जो मेंबर उन ते सही नथो करे त उहो रेज़ोल्यूशन या उहो करारदाद या उहो फ़ैसिलो अॻिते न वधंदो आहे, पास न आहे थींदो। ईअं सुधरियल मुआशरनि में सुधरियल मुल्कनि में शागिर्दनि जी शागिर्द सियासत जी ऐं उन्हनि जी तंज़ीम जी उन्हनि जी अॻुवाणनि जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। सो असां हिकिड़े ग़ुलाम मुआशरे में रहूं था हिते हद दर्जे जी इंतिहा आहे त शागिर्द पढ़ियो लिखियो शागिर्द आहे, उनखे पंहिंजी राय जो इज़हार करण ते का माना छूट न आहे, आज़ादी न आहे। जॾहिं त असां वटि सभु कमु 1 नंबर कमु 2 नंबर कमु सभु माना खुले आम थिए थो। बाक़ी शागिर्द सियासत हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे, हिकिड़ी आइनी शइ आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ वक़्तनि खां पाबंदी आहे। सो शागिर्दी हूंदो आहे असां वटि ॿियो त ठहियो जेको इंडिया में कन्हैया लाल जो किरदारु असां वटि सभिनी जे साम्हूं आहे। पाण हुनजी सियासत ते ज़िंदगी ते कोन था ॻाल्हायूं त हींअर हिकिड़ी वॾी उभरियल शख़्सियत आहे कन्हैया लाल, जो सिंधीअ में किताब जो तर्जुमो थियो आहे, बिहार खां तयारु अथई, शागिर्द हुनखे पढ़ी सघनि था। पर मां हिते इहा ॻाल्हि कंदुसि त माना जेको शागिर्द आहे समाज में अहम तब्दीली जो किरदारु अदा करे थो। जेॾीमहिल मिसाल तौरु मां कंहिं यूनिवर्सिटी जो शागिर्द आहियां, यूनिवर्सिटी में पढ़ां थो, पास आउट थियण खां पोइ अगरि मां को वक़्तु छो कि सियासत आहे ई असां इंसान जी अहसासनि खे सम्झण जो नालो ई आहे। जेॾीमहिल मां शागिर्द यूनियन जे लाइ कमु कयां थो, शागिर्द सियासत में हिसो वठां थो, मां शागिर्दनि जे हक़नि जे लाइ विढ़ां थो। शागिर्द सियासत सिर्फ़ु
4 या 6 सालनि या यूनिवर्सिटी ताईं महदूद न आहे, पर उनजो तसलसल असां इदारनि खां ॿाहिरि ताईं हलंदो रहे थो। मिसाल तौरु 4 साल यूनिवर्सिटी में तालीम हासिलु कई, शागिर्द सियासत कई, ऐं जंहिंमहिल मां ॿाहिरि वकील थियां थो त मां समूरी सियासत जा लवाज़मातनि खे सम्झां थो, ऐं पोइ जंहिंमहिल मां वकील थींदुसि त मां ॾिसंदुसि त मूं में अहसासु अहिड़ो जज़्बो पैदा थींदो त यार फलाणो जेको मूं वटि क्लाइंट आयो आहे हीउ तमामु ग़रीब आहे, त मां उनखे हिकिड़ी माना इंसानियत जे बुनियाद ते मां उनखे ट्रीट कंदुसि। अगरि मां डॉक्टर थियां थो, मां मुंहिंजी अगरि शागिर्द सियासत पढ़ियल आहे, जीअं त मां सवेरे ज़िक्र करे आहियां त सियासत जेको आहे इंसानी अहसासनि जी तर्जुमानी जो नालो आहे, उनजे हक़नि जे विढ़ण जे लाइ नालो आहे। अगरि असांजे ज़हन में, असांजे अंदर में, असांजी वजूद में अहसासनि जो ॻाणेटो हूंदो, असां में अंदरि इंसानियत हूंदी त असां सुठा डॉक्टर बि थी सघूं था। अगरि असां डॉक्टर थींदा, असां बहितरीनु डॉक्टर हूंदासीं। अगरि असां वकील थींदा, असीं हिकिड़े बेस्ट इंसानी अंदरि तो हिकिड़ा सुठा वकील थी सघूं था। अहिड़ी तरह सां जंहिं फिल्म या जंहिं ऑर्गेनाइज़ेशन में कमु कंदासीं, असां में इंसानियत हूंदी, असां में हमदर्दियूं हूंदियूं। सो शागिर्द सियासत सिर्फ़ु यूनिवर्सिटी या इदारनि ताईं महदूद न आहे, पर जेॾीमहिल तव्हां पास आउट थी करे इदारनि मां ॿाहिरि निकिरो था त तव्हां इंसानी हमदर्दी तौरु, इंसानियत तौरु पाण सां गॾु उहे शयूं खणी हलो था जंहिंखे तव्हां समाज में इम्प्लीमेंट कयो था। मां सम्झां थो असां अगरि शागिर्द आहियूं, असां शागिर्द सियासत में वठी चढ़ी हिसो वठूं। अगरि असां शागिर्दी वारे दौर खां निकिरी चुका आहियूं त जेके बि शागिर्द तंज़ीमूं आहिनि, असां उन्हनि जा वधि खां वधि हिमायती थियूं ऐं उन्हनि जी जेका आहे सपोर्ट कयूं, ऐं उन्हनि खे हर राह ते वेलकम कयूं, ऐं उन्हनि जे लाइ माना उन्हनि जे लाइ सुठो रस्तो जोड़ियो। वरी महिरबानी। इहो जहांगीर चना जंहिं शागिर्द जे किरदार ऐं शागिर्द सियासत जी अहमियत जे बारे में तमामु बहितरीनु नमूने सां ॻाल्हायो। वॾी महिरबानी जहांगीर साहब।